अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं शेयर करणु न विसारियो। मोरो साने ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़ सिंध सभा जो अॻवान सिंधी इनाम हाण तुड़ जो बांदी बणियल आहे, पर हुन सराखनि पुठियां ॿ ख़त लिखिया आहिनि जेके अवां जे समातनि जी नज़र करियूं था। हू लिखे थो, मां हिन वक़्तु नुशरो फिरोज़ जेल में दरिया जे आशिक़ ॻोठ लगारी बजराणी जे क़ैदियुनि सां गॾु क़ैद आहियां। हीअ जॻह जेल घटि कंहिं वॾे धाड़ेल जी केटी वधीक लॻे थी। 7 महीननि खां क़ैद में आहियां, पर पहिरियां 2 महीना त असांखे कोर्ट ई पेश न कयो वियो। उन खां पोइ जॾहिं कोर्ट खणी विया त जज जो रवैयो असां 40 क़ैदियुनि सां अहिड़ो हो ॼण असीं संदसि ज़ाती दुश्मन हुजूं। कोर्ट में 3 तारीख़ूं जज साहिब आॾो पेश कयो वियो। आख़िर 3 दफ़े जॾहिं असांखे जज आॾो पेश कयो वियो, उन खां बाद असांखे कोर्ट जे हिकु कमरे में विहारियो वियो। कुझु देरि खां पोइ साॻियो जज साहिब कुर्सी रखी अची असां सां गॾु वेही रहियो, अहिड़े नमूने ॼण हू असां मां ई को हुजे या पुराणो सुञाणो दोस्त हुजे। जज साहिब असां 40 क़ैदियुनि खे चयो त जिन ते मोरू 20 मई ते लंजार जी काक महल हवेली में फ़ोटू न आहिनि, उहे ज़मानत लाइ दरख़्वास्तूं ॾियनि त खेनि बेल ॾिनी वेंदी। असां सभिनी में ख़ुशी जी लहर डोड़ी वई त सुभाणे वकील वसीले दरख़्वास्तूं ॾींदासीं ऐं ॿिए ॾींहुं आज़ादु थी वेंदासीं। शाम जो असांखे वापसि जेल मोकिलियो वियो। राति गुज़री, सुबुह अख़बार खोलिसीं त उहो पढ़ी हैरान थी वियासीं त साॻियो जज साहिब जंहिं असांखे ज़मानत जो चयो हो बदिली थी चुको आहे। अॼु 4थो महीनो हलंदड़ आहे, कोर्ट ख़ाली पई आहे, को बि जज मुक़ररु न आहे। 4 महीननि खां न असांखे कोर्ट में पेश कयो वियो आहे, न ई का ॿुधणी थी आहे। असांखे कोर्ट इन करे नथो आंदो वञे जो मतां उहे क़ैदी हक़ीक़तनि तां परदो न लाहे छॾनि। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त रोज़ अख़बारूं पढ़ूं था, ॻोठ लगारी बजाराणी सां थींदड़ ज़्यादतियुनि जूं ख़बरूं छपजनि थियूं, पर कंहिं बि सियासी या समाजी अॻवान पारां उन ज़ुल्म जी खुलियल मज़मत बि नथी कई वञे। नामियारे क़ौमपरस्त अॻवान ऐं लेखक नवाज़ ख़ान ज़ौहर ॾांहुं लिखियल ख़त में सिंधी इनाम लिखे थो। मानवारा नवाज़ ख़ान ज़ौहर, चेयरमैन जीए सिंध क़ौमी पार्टी। जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सैयद। उमेद तव्हां चाक चङा भला हूंदा। कल्ह अख़बार में अवां जी पार्टी चूंडनि जी ख़बर पढ़ियमि। चूंडनि वारी ॻाल्हि चङी लॻी ऐं उनखां वधि ख़ुशी इन ॻाल्हि जी थी त अवां जी पार्टी बि मर्कज़ में हिकु औरत असांजी न्याणी उरूज सिंधु खे जॻह ॾिनी। तव्हांजो सभु मथां पद औरतुनि लाइ हुजणु घुरिजनि, छो जो उहे मर्द खां वधीक बहितर विरासत, महिनत ऐं अॻवाणी जा गुण रखनि थियूं। ऐं असीं सभु उन्हनि जे कुख मझा न रुॻो ॼावल पर उन्हनि जी बाज़ारप ऐं क़ुर्बानीनि मां उसिरिया बि आहियूं। मां 2 धीअरुनि जो पीउ आहियां, पर उहे ॿई मुंहिंजो निगहबान, बहितरीनु सलाहकार ऐं छपर छांव बि आहिनि। सिंध सभा जी साल 2024 में सदर समीना चांडियो हुई, जेका हिन बॉडी में सीनियर नायब सदर आहे। डिवीज़न नवाबशाह जी ऑर्गेनाइज़र रफ़त सिंधी ऐं ज़िले लाड़काने जी सदर साइमा खोसो आहे। असां सभिनी खे सची आज़ादी लाइ सिंधी औरत खे अॻियां अचण लाइ जाइ ॾियणी पवंदी। ॿी सूरत में सॼी आज़ादी नामुमकिन आहे। उन लाइ असांखे तनज़ीम मां बघड़ हकले परे किरणा पवंदा, छो जो सिंधी क़ौमी तहरीक औरतुनि जे लाइ तॾहिं उस जहिड़ी आहे जंहिंमें औरत सियासी कारकुन या अॻवान सां दुश्मन जहिड़े कार कयल आहे। उन मौज़ू ते बि धार रिपोर्ट या किताब ठाहिणु घुरिजे। कल्ह वारनि अख़बारनि में अवां जी औरत दोस्ती ॾिसी दिलि चयो, छो न अवां खे सिंध जे हिकु अहिड़े ॻोठ बाबति ॿुधायां जंहिंजूं अमड़ियूं, भेनरूं, वनियूं ऐं धीअरूं हर पल रुअंदियूं रहनि थियूं ऐं उनजे रुअण, झिझण ऐं झुरण ते न सिंध पुलिस ध्यानु ॾिए थी, न सिंध जूं कोर्टूं, न ई सिंध जी असेंबली उन्हनि जे दर्दनि जो को दरमान करे थी। उहे औरतूं रुअंदे रड़ंदे घर जा कमकार ॿनियुनि में हारपो करण खां पोइ जुड़तो केसनि में जेल में वाड़ियल पंहिंजनि बचड़नि, भाइरनि, मुड़ुसनि, पीअरनि लाइ मानी मुलाक़ात लाइ जेल जे वॾे गेट खां अंदरि बि रुअंदे दाख़िल थियनि थियूं ऐं उन सां मुलाक़ात में बि घणो वक़्तु रुअंदे ऐं पोती जे पलव सां लुड़क उघंदियूं रहनि थियूं। ऐं उहो ॻोठ आहे ॻोठ लगारी बजराणी, जेको मोरो शहर जे ओलह में दरिया खां सॾु पंध ते आहे। उन्हनि औरतुनि जी धड़कंदड़ दिलनि
रुअंदड़ अखियुनि जो हिसाब किताब रियासत मथां हो, पर हिते ध्यान सां इन मामले खे ॾिसण खां पोइ इहा ॻाल्हि पधरीअ थी पई त उहे रत जा ॻोढ़ा ॻाढ़ाईंदड़ रियासत ऐं उनजी दादले पुट जे ख़ासि हुकुमनि ते कार्रवाई थी आहे। पर जिते रियासत धक हणे फुलुट करे ऐं ॾाढे ॾकाउ कारण कानूननि ऐं मकारियुनि चालबाज़नि सां सवाल इख़्तिलाफ़ ऐं एहतिजाज जी रस्ता रोक करे माण्हू मारण लॻे, खंभे गुम करे जुड़तू केस मड़े मर्दनि जो रत वहाए औरतुनि खां ॻोढ़ा ॻाढ़ाए रुआरे ऐं चुरपुर करे उते रियासत जो जे मुतबादिल सियासत जो कमु आहे त उहा माण्हू सां थींदड़ ॾाढा आहिनि। ॾुखनि ॾोलावनि ज़ुल्म आॾो बंदि बणिजणु ऐं ख़ासि औरतुनि जी ख़ाली थींदड़ झोलियुनि ऐं उन्हनि जे अखियुनि मां वहंदड़ ॻोढ़नि जूं दरमान कनि। पर अफ़सोस ॻोठ लॻारी बजाराणी जे औरतुनि जे दर्दनि जे दरमान लाइ सिंध जी सियासत ख़ासि फ़िक्र सेहत सां लाॻापियल धुरियुनि ॾिसने बेवाजिबी थियणु ॾिनी ऐं जॾहिं उन्हनि ॾांहुं वाझायो वियो त उन्हनि मुंहुं ई पासे करे छॾियो। मान वारा नवाज़ ख़ान, अव्हां जो मान ऐं शान वधंदो रहे, पर अव्हां पिणु इन एॾे कहर कलोर ख़िलाफ़ न सवाल कयो, न मज़मत कई, न का पोस्ट लिखी। जॾहिं तव्हां जा कालम लगातार कावश अख़बार में छपजंदा रहनि था, छा अव्हां 20 मई मोरो बाईपास ते दरियाल एहतिजाज ऐं पुरअमन एहतिजाज खे पाकिस्तानी रिवायती नाटकबाज़ी सां पुरतशदुद करे टके जे हिक घर जी कुंड में ॾिनल बाहि में दुहें खां पोइ ॻोठ लॻारी बजाराणीअ जे ॻोठाणनि खे सिधियूं गोलियूं हलाए ॿ नौजवान शहीद, केतिरा ई शदीद ज़ख़्मी। 7 महीननि खां ॻोठाणनि खे खंभे तशदुद तज़लील ऐं तकलीफ़ुनि खां पोइ जुड़तू केसनि में गिरफ़्तारियूं ॾेखारे ज़ाहिर करणु, कोरड़ जी कन लाटार, जेल जे अज़ाबनि ऐं फुरलुट मोरो शहर में लॻारियुनि जे मिल्कियतनि, गोदाम, दुकाननि ऐं घर जी फुरलुट खां पोइ डाहे पट करण लगातार 6 महीना ॻोठ लॻारी बजाराणी ते पुलिस ऐं एजेंसियुनि जे कड़े ऐं उन मुहासिरे जी दहशत, खमजण जे डपु, बेरोज़गारी बुख में कयल चइनि ख़ुदकशनि ऐं 10 मरीज़ जेके वक़्तु सिरे इस्पताल न पहुचण करे घरनि मंझि तड़पी तड़पी फ़ौत थी विया, मथां 7 महीना पिया थियनि। नौशरो फिरोज़ जेल जो हिकु सॼो सरो वार्ड उन केस जे क़ैदियुनि सां भरियलु आहे ऐं को बि क़ैदी कोरड़ जे हुकम सां ई जेल में बंदि थींदो आहे त छा उन्हनि सां इंसाफ़ करणु, केस हलाइण ऐं क़ानूनी हक़ इस्तेमालु करणु कोरड़ जो कमु नाहे जो 7 महीननि खां पुलिस ऐं ख़ानगी लश्कर खे सभु सहूलियतूं ऐं ॻोठ लॻारी बजाराणी जे 40 क़ैदियुनि खे कोरट घुराइणी विसारे वेठी आहे। न कोर्टूं केस पियूं हलाइनि, न ई ज़मानतूं पियूं ॾियनि। छा हू सॼो लकाउ जेको दुनिया ॾिठो आहे भला अव्हां जे नज़रनि आॾो नाहे? भला जे नज़रनि आॾो नाहे गुज़रियो ऐं हिकु सॼे ॻोठ सुलझियल सुघड़ ऐं लतीफ़ जे पारखू ॻोठ सां थियल ऐं थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारण या सवाल करणु लिखणु नथो ठहे। मौजूदा सिंध जी क़ौमी तहरीक जी क़यादत क़ाबिलियत ते घटि सिनारिटी या विरासत वारे क़ानून ते वध आहे, पर अव्हां न रुॻो साहिब किताब आहियो पर उनखां वधि शाइर पिणु आहियो। लीडर जी दिलि भल ठिकर जी हुजे पर शाइर जी दिलि त पशम हूंदी आहे, सो अव्हां जी ख़ामोशी असां 40 बेगुनाह क़ैदियुनि जे दिलनि में चुभे थी। इहो मञूं था त सिंध ॾाढी ॾुखी सूरतहाल ऐं ॾाढ ॾहकाव में आहे, पर छा हलां खे मुंहुं लिकाए वेहण सां रोके सघिबो? ॾाढ खे कंध झुकाए वेहण सां ख़तमु करे सघिबो? बिल्कुलु बि त उहा विथी या सांत त ॼण सहमति हुजे, मोकल हुजे, लाइसेंस हुजे त भल पिया मारियो, लताड़ियो ऐं असांजे अमड़ियुनि खे रुआरियो। मुंहिंजा साईं, रुॻो ॻाल्हियुनि ॾेखाव ऐं टेक्सटाट सां कुझु बि न थींदो। लतीफ़ साईं चयो, वेठे नाहे वराको, सुते नाहे संग, मौत उन्हनि माणियो जिन अंग न चाढ़ियो अंग, सो न ॾाढ आॾो चुपड़ी करे वेहण सां सामत न वधीक ॾाढ थींदो। मां सम्झां थो त वधीक ॾाढ दुश्मन जी नाज़ुक सूरतहाल जो ॾस ॾींदी आहे। जेका माहिर महदारनि वक़्तु पाण दूंधाड़ियो त बि पोइ ॾाढ खे ॾावण, सांत खे सुरबाट ऐं बाट खे टांडाणो थी धिके सघिजे थो। मानवारा नवाज़ ख़ान, पाण दोस्त बि आहियूं, मतां का सिट या ॻाल्हि ओखी लिखी वियो हुजां, दोस्त नाते पढ़ी मुर्की छॾिजांइ। मां बसि अव्हांखे इहा गुज़ारिश कयां थो त वधीक न त हिकिड़ो कालम ॻोठ लॻारी बजाराणी ते राताहे ते ज़रूरु ऐं अॼु सुभाणे में लिखी कावश में छपराए। वधीक अव्हां पाण दानश्वर बि आहियो, को रस्तो कढो त इन कहर कुलूर मां हिकु ॻोठ ऐं ॻोठ जे अमड़ियुनि खे कढी वठिजे। अव्हां जो घण घुरो
सिंधी इनाम। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।